सिंधी ॿोली जो जिन्स जिन्स जा ॿ क़िस्म थियनि था, जिन्स मुज़क्कर, जिन्स मोनस। जिन्स जो वास्तो इस्म या ज़मीर सां थिए थो। सिंधी ॿोली में सिर्फ़ु जिन्स मुज़क्कर ऐं मोनस थियनि था। साॻी जिन्सियूं बि बेजान शयूं बि थियनि थियूं। ॿियनि ज़बाननि वांगुरु सिंधी में जिन्स बेजान न थींदी आहे। जेके लफ़्ज़ नर जी माना ॾेखारनि उनखे जिन्स मुज़क्कर ऐं जेके लफ़्ज़ मादी जी माना ॾेखारनि उनखे जिन्स मोनस चए थो। मिसाल वठो, जिन्स मुज़क्कर घोड़ो, उनजी मोनस थींदी घोड़ी। खटोलो, खटोली। शीशो, शीशी। जो, जी, ही, हू। कुंवारो, कुंवारी। जिन्स मुज़क्कर ऐं मोनस लाइ सम्झ लाइ उन्हनि जी पिछाड़ियुनि खे सम्झणो पवंदो। मोनस पिछाड़ियूं। मोनस जूं पिछाड़ियूं कीअं थींदियूं? अ पिछाड़ी वारा सभु सदाईं मोनस आहिनि। ज़ ज़बर जे खट, औरत, मैज़ वग़ैरह। जंहिंजे आख़िर में ज़बर अचे उहे सभु मोनस आहिनि। आ पिछाड़ी वारा इस्म घणो करे मोनस हूंदा आहिनि। बला, जमुना, दवा वग़ैरह उन्ही पिछाड़ी वारा थोरा इस्म मुज़क्कर भी आहिनि। राजा, देवता, अदा, लालड़ा वग़ैरह। ई पिछाड़ी वारा इस्म अलिफ ज़ेर ए पिछाड़ी वारा इस्म घणो करे मोनस आहिनि। दिल, छत, भित, वट वग़ैरह पर उन्ही पिछाड़ी वारे के थोरा मुज़क्कर इस्म भी आहिनि। मिसाल तौर सेठ, खिज़िर वग़ैरह। ई पिछाड़ी वारा, ई जंहिंजे आख़िर में पिछाड़ी में अचे इस्म घणो करे मोनस आहिनि। बेबी, दिली, सिपी, लाली, मामी वग़ैरह। लेकिन उन्हनि पिछाड़ी वारा के थोड़ा मुज़क्कर इस्म भी आहिनि। जहिड़ो कि हाथी, माल्ही, खटी, हलवाई। नोट, आ अलज़बरा अल्फ़ ए ऐं अल्फ़ी ज़ेर ई सां नक जो उचार गॾिजे थो। मुज़क्कर जूं पिछाड़ियूं। ओ पुछाणी अल्फ़ ओ पिछाड़ी वारा इस्म घणो करे मुज़क्कर आहिनि। मिसाल तौर नको, चपो, नांगो, कखो वग़ैरह। जॾहिं त इहे पिछाड़ी वारा थोरा इस्म मोनस भी आहिनि। विॼु, रत, खंड, माओ। ओ पिछाड़ी वारा इस्म घणो करे मुज़क्किर आहिनि। उहे लफ़्ज़ जी पिछाड़ी में ओ जो उचार आहे। उन पिछाड़ी वारा सभु लफ़्ज़ मुज़क्कर आहिनि। मिसाल तौर घोड़ो, गिदरो, शीशो, खटोलो, कूड़ो, पोढ़ो, जुमो। ऊ सां नक जो उचार भी गॾिजे थो। ओ अलवा ओ सां नक जो उचार भी गॾिजे थो। इस्मनि जी जिन्स सम्झण जूं वाटूं। सिंधी ॿोली में इस्म जी पिछाड़ियुनि मां जिन्स जिन्स जी परोड़ पवे थी। पिछाड़ियुनि मां सम्झ जो माना आख़िरी जेका आहे लफ़्ज़ आहे उन मां सम्झंदासीं त इहो मोनस आहे या मुज़क्कर आहे। ऐं उहे पिछाड़ियूं सत आहिनि जंहिंजो ज़िक्र मथे कयो आहे। यानी अ, आ, ई पिछाड़ी वारा इस्म सदाईं मुज़क्कर आहिनि, मोनस आहिनि। हे मोनस आहे, हे ग़लती लिखियल आहे बुक में, ग़लति आहे। इन लाइ इहो मोनस आहे। अ, आ, ई पिछाड़ी वारा इस्म सदाईं मोनस हूंदा आहिनि। मुज़क्कर मां मोनस जोड़ण जूं वाटूं। शीशो मोनस शीशी, घोड़ो मोनस घोड़ी। शीशो ऐं घोड़ो लफ़्ज़नि मां आहिनि। पिछाड़ी वारो अलिफ वा ओ जो उचार कॾे ऐं ई पिछाड़ी में गॾिजे थी। किन हालतुनि में ई बदिरां पिछाड़ी भी कमु अचे थी। उठ जो मोनस आहे उठ। गॾहि जो मोनस गॾहि। जन मुज़क्कर इस्मनि जी पिछाड़ी में ऊ अचे थो तन जी मोनस जोड़ण लाइ ओ कढी ई पिछाड़ी गॾिबी आहे। किन हालतुनि में मुज़क्कर मां मोनस जोड़ण लाइ ई पिछाड़ी जे अॻियां आणे पिछाड़ी ठाहिबी आहे, जन खे जे उचार घटाए आणे इण भी कयो वेंदो आहे। आणे इण जहिड़ो कि हाथी, हाथियाणी, हाथिण, हिंदू मां हिंदवाणी, बरोच मां बरोचाणी, ॾेर मां ॾेरियाणी। आमतौर मुज़क्कर मां मोनस जोड़ियो आहे, पर किन थोरनि हालतुनि में मोनस मां मुज़क्कर लफ़्ज़ ठहिया। नानी, नानो, मासी, मासड़, पुफी, पुफड़, रन, रनड़। किन लफ़्ज़नि जो मोनस बेक़ाइदे ठहियल आहे, जीअं कानो, कांव, कांवेली, गिदड़, गिदाड़ी, उठ, उठणी। हिन बेक़ाइदे ठहियल मोनस पिछाड़ी ई बिल्कुलु आम आहे। किन ज़मीन में
आ मोनिस पिछाड़ी में किन ज़मीरनि में आ मोनिस पिछाड़ी में कम अचे थी, जीअं मर्द गाज़ाल सो माण्हू सामाई। किन मुज़क्कर इस्म लाइ निराला मोनिस लफ़्ज़ ठहियल आहिनि। अबो अमा, ॾाघो ॾाची, भाउ भेण, सान वीह, पीउ माउ, पिता माता, पुटु धीअ, ॾांद ॻऊं, राजा राणी, सोहरो ससु, घोटु कुंवार, मुड़ुसु ज़ाल, घटो रिढ, मोर ड्रेल, कूहो वछ।